इन वक्त जो सो टाउन कमेटी सुल्तानाबाद जो पीपी जालवा हार्ड समाजी वर्कर हिंदू कम्युनिटी सां भी इन वास्तो है समाज जे कमन में ही ॾींहं ॾींहुं अॻियां हूंदो आहे ॾींहुं हुजे राति हुजे पान पतोड़े माण्हू आहे। इन वक्त असां कामरेड कांजी सां मौजूद आहियूं। असां में जज्बो अल्लाह जो हुकम सां तमामु सुठो है। पीपल्स पार्टी हर दुख की घड़ी में गरीबनि सां अकिलियत सां गॾु बीठल है। माशाल्लाह हींअर 7,000 रुपया गरीबनि खे मिलनि पिया। असांखे ख़बर है तो दुखे वक्त में असांखे कंबल भी मिलिया, मच्छरदानियूं भी मिलियूं, रिलीफ भी मिली, डीसी साहब ॾिनी, ज़रदारी साहब ॾिनी, हाउस का भी मिलियूं। लेकिन असांजा नेक्स्ट टाइम में जो नाज़िम रहियो आसिफ ख्वाजा उन ते टके जो कमु न करायो। उन जे करे असांखे इहो था चऊं त उहो पीपल्स पार्टी में थी वरी पीपल्स पार्टी जे साम्हूं थी बीठा आहिनि। इन जे करे ख़ुदा असीं चऊं था पीपल्स पार्टी जा अहिड़ा जियाला खड़ो जो अॻियां हली पीपल्स पार्टी के साम्हूं न अचनि। इलेक्शन के असीं सही था ॾिसूं। इलेक्शन अल्लाह जे तरफ़ां ख़ैर हुजे, पुरअमन थींदी, पीपल्स पार्टी खटे ईंदी। बिल्कुल तव्हांखे असां मुबारक ॾींदासीं। सही असांजे हिते ख्वाजा ॻोठ ते अकिलियत वारनि खे आरो प्लांट कोन मिलियो आहे, स्कूलूं कोन्हे ऐं अस्पताल कोन्हे। तमामु एॾा समाजी ड्रेनेज जो सिस्टम है, तमामु जो घणा रोड रस्तनि गलियुनि जा आहिनि जेको मनपसंद माण्हुनि खे ॾिनल हुआ आसिफ ख्वाजे जा, बाक़ी कंहिं गरीब खे कोन ॾिना। असीं पैगाम ॾींदासीं खटे इंशाल्लाह अल्लाह जे हुकम सां बिल्कुलु पैगाम ॾींदासीं पीपल्स पार्टी खे। ऐं बाक़ाइदे जे भुट्टो पाकिस्तान ज़िंदाबाद। असां चवंदासीं बस तीर ते ठपो हणो, दुख जी घड़ी में गॾनि, पीपल्स पार्टी तव्हां सां गॾु आहे, शहीदनि जी पार्टी आहे तव्हां सां गॾु आहे। शाला वोट असांजा आहिनि किथे मिनाइटी जा सभ सां वधि में वधि हिते जेको आहे कमेटी जेको आहे अकिलियत जी आहे, जंहिंमें भील, कोली, मेंगवाड़ बिल्कुलु जेको ख्वाजा ॻोठ ते पाकिस्तान जे 1 नंबर ते मिनाइटी आहे। अगरि इन ते तवजो ॾिनी वञे त अकिलियत हिते तमामु घणी आहे।